जिंदगी आ पंहिंजी खुशियुनि में त न पर पंहिंजनि जे जनाज़नि में भी शरीक ना आहियो। रेशम जेकर इंसान जो वसो हले न तो सभई रंडकूं लताड़ी वञी उते पहुचे। पर रेशम हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए कॾहिं कॾहिं इंसान पंहिंजे हथां बि मजबूर थी वेंदो आहे। लोंग दिलावर खे मीरा खे त देरी न थी न त हुननि जी का विछड़ण जी उमिरि हुई। रेशम कच्चा छिने पका छिने या त मालिक जी मर्ज़ी आहे। बस ॾींहं ॾिठे जो ईअं सरे राह मारे छॾियो। उन्हनि खां को पुछण वारो ई कोन्हे। कंहिंखे बि गोली हणी ईअं मारे छॾींदा। आहे को कानून को दाद फरियाद? जेकॾहिं जे सरदार शाहज़मान हुजे हा न त ईअं कॾहिं बि न थिए हा। पर रेशम हाशिम जो तो बाज़ू ही कटजी वियो। हू बि जिस्म त ज़रूर हुया पर संदन रूह रलियल। हा लोंग हिन हेॾी लड़ाईअ में हू ॿई गॾु बीठ हुआ। फिर नज़र लगी वई। रेशम इन्हीं जे करे त शाह लती भिटाई चयो आहे सुखन वारी सद मता का मूसी करे अंदर जनी अध डूंगर से डोरी दियो। रेशम हाशिम ई हाशिम जा ॿिया घर भाती ॾिसण में त असांखे सिधा सवा था अचनि पर हकीकत में उन्हनि जो अंदर अधो अधु थियल आहे। खुदा खे सब्र हिम्मत ॾे। हाँ आहे सागो घर जा भुलजी कहीं बे घर में आयो आहियां। न न ही मुझे सजणन जो घर आ सोने जो ही बेबड़ी जो कबूतर भुलजी छोड़ो। बाकी रही गाल तो का हजार जगह खसे वैया जी तलाशी कर गोल मता रखे वई हुजे हजार के करोड़ ही वैया एदे बकोने थे लड़े में दिसा बता हिंद में लिखाए वई हुजे हिंद में बकोने दिसा यो छातो करी कबूतर बेगा रेडियो न कर साग जो अजरा खड़ो पे थो गोलिया अजरा वरी छो तू आने वञ तोखे खबर ही ना है ने गाल जी। अरे मुखे केड़ो जादू आ जो मुखे खबर पवे? छाती खबर? दिलावर के पुलिस लेटाए विधो आ। हां अरे या मुखे खबर आए तू घणी गहरी नाण यो दिलावर पुलिस मुकाबले में मार जी वियो आ तो वारी जाल जेका बसरान या पार कढदी पई अचे। भला अजरक तो कहे चयो? अजरक विझण असांजी रीत आ छो तहां जी कॾहिं पुराणी कान गुज़ारे विया छा कन अजरक न विधो थई छा? रीत है ना जी चुप कर भी एड़ो तो चंपो होना तू पांचो अदरक वठी छो तो जी मूं सोचियो त जॾहिं घर में अजरखड़ा पिया आहिनि ॿ टे त पोइ दुकान ते ख़र्चड़ो छो कयां? चवां तो निकिरो ता न तने खुटो ॾेई साफ कढो तो खाए। वञा थो सुल्तान राही जो पुट थी वही रड़ियूं पियो थो करी काने मुंहिंजी भेण बसरा तॾहिं तो मूंखे दॿाई आऊं आहियां अछड़ो कबूतर केॾीमहिल हिन कपर केॾीमहिल हुन कपर गुटको। अरे बेगा अजरख ॻोल्हण नथो जी तूं मरंदे न त मथां केरु ट्राल कोन विझंदुई। हल हल निकिरी थो जा सुल्तान राही जो पुट थी वई वञा थो आऊं आहियां अछड़ो कबूतर केॾीमहिल हिन कपर केॾीमहिल हुन कपर गुटको। आए गुलजार परेशान लगो पियो ही यार एक तो दिलावर के पुलिस मारियो बियो त असां मीरा के खणी को कोन सकियासीं। मूं तो तव्हां के अॻ में ही चयो हो दिलावर के बेले में पूरो कयूं। बेले में उन वक्त बकरन का वधिक पुलिस हुई साहब खाना जेकॾहिं असां ज़ाहिर थियो पुलिस असां के भी परूण करे छड़िया। गुलजार
अॼु दिलावर मुआ कॾहिं असांजे बि अहिड़ो वक़्तु अची सघे थो। मरण में अहिड़ो न आहे अफ़ज़ल, सीने ते गोली खाइण सोठनि जो कमु आहे। सिर्फ़ अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त दिलावर मुंहिंजी गोली तां बची वियो। तंहिंजे करे त चवंदा आहिनि गोली गोली ते नालो लिखियलु हूंदो आहे। मीरा त जहिड़ी आहे गुलज़ार, मीरा जो मौत पंहिंजी गोलियुनि ते लिखी था छॾियूं। मुड़ुस जो मट मुड़ुस थींदो आहे साहिब खान। बराबरि दिलावर मुड़ुस माण्हू हो, हुनजो मौत असांजे लाइ जशन बराबरि आहे। पर खेसि दिलावर सां गॾु मीरा खे इज़ा अचे हा त असांजे दिलि ते झंडो पवे हा। चओ त सच था संगत, हिकु प्यारु कंदड़ माण्हू जे अखियुनि जे अॻियां उनखे अज़ियत ॾियणु ॿिए जे लाइ मौत जे बराबरि हूंदो आहे। मूं बि ईअं पे चाहियो अफ़ज़ल, दिलावर खे ॾेखारणु पे चाहियो त प्यार जे अॻियां प्यार करण वारे जी तज़लील छा थींदी आहे। अञा दुश्मन मुआ न आहिनि। जीअं तूं उन्हनि जो मां हराम कंदुसि, छो त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली। सर असुल त मुसीबत ते करे आया हो, जेकॾहिं टाइल्स चवां न त भुल थाव न थींदो। हर हंधि तव्हांजो चर्चो आहे, जॾहिं त ख़र्चो वरी सरकार जो आहे। पोइ इनखे चइबो अथई जाफ़र ख़ान, नांग बि मरे ऐं लठ बि न भॼे। सर डीएसपी खां वठी डीआईजी ताईं हर ऑफिसर खे ॾंदे आङिरियूं अथव त सिकंदर साहब असली मुल्क खे सटे में विझी छॾियो। सर राति मूं पाण टीवीअ ते ॾिठो त सिकंदर साहब जे सीने ते हिकु पटी लॻंदी ऐं बाहि ते हिकु फूल सजंदो। अरे बस हाणे बस, तव्हां हेॾी वधी न आहे ऐं तूं वात फाड़ियो वेठो आहीं। इहा ई न आहे अॻे नानी जा मावट, कमाल थो करे यार। सर सरकारी ऐलान थियल आहे, का मज़ाक न आहे। सरकार वटां पैसो कढण को सवलो आहे छा जाफ़र? कागज़नि जो पेट भरणो पवंदो, डीएसपी खां डीआईजी ताईं पंधु करणा पवंदा, पोइ बि अलाए धीउ अलाए पुटु। सर अलाह कंदो त पुट हूंदो, पर ही 100 ॿिन वारो पुट कोन हूंदो, 10 लखनि वारो पुट हूंदो, 10 लखनि वारो। हाणे इहा पंहिंजी बक बक बंदि कर, पुट ॼाव न त छठी ज़रूरु कंदासीं। साईं असां त असली थाल भरे खाईंदासीं, थाल। जाफ़र खां थाल त भरे खाधई, पर जे ॾोही ॾोही मिलई न त बि शुकुर कजांइ। हाशिम तॾो त हाणे खजी वियो आहे, घर मां तॾो खणिजे त बहितर आहे। बहादुर छा हिन घर मां कॾहिं तॾो कजी सघंदो जंहिंमें ससी जा ई यार थी विया हुजनि। बहादुर असांजा ॿ खून थिया आहिनि, ॿ। दिलावर खे त ज़ालिमनि मारे छॾियो, पर मीरा बि सदमे में मरी वई। ऐं ससी ॾिसींदो न, अॼु ताईं ॿिण कन ॿोली आहे। अखियुनि सां लाश ॾिठो अथसि, पंहिंजनि जा लाश, पंहिंजनि प्यारनि जा लाश। चाचा हिम्मत न हार, मां बि त आहियां न हिन दुनिया जी ॾुखायल ऐं सतायल। मूंखे कहिड़ी ख़बर त हिन घर में ख़ुशियूं दाख़िल न थींदियूं, दर ताईं वापसि थी वेंदियूं। अम्मा तो त हिन घर खे ख़ुशि ॾियण जी कोशिशि कई, पर क़िस्मत त असांजी पिटल आहे।
एक पासे खुशी है बे पासे गम। एक अख हाशिम के घोट थींदे ॾिठो त ॿी अख दिलावर मीरा जा लाश ॾिठा ए मालिक ये दुनिया जा सब दुख असांजे तकदीर में छो लिखिया अथई मालिक छो लिखिया अथई पादा सुमर इन खां त मौत भलो आहे बाबा वॾा थोरो होश कर, मां आई आहियां न, हिन घर खे संभाले वठंदसि। मासी बसरा तूं बटड़ी देराणी सां गॾु हिते ई रहिजांइ। थी सघे थो ससु जो सहन मटिजी वियो ऐं हू इन सख्ते मां ॿाहिरि निकिरी अचे। मां हाणे वञा थो, ख़त में सामान बेचणो आहे। जरा बख्श इलाही दफ़ा चयो आहे त हाणे वाटर जी खाची खणो पाणी बनियूं भरायो। ॾिसो न पुट, सॼो गंद सां भरियो पियो आहे, कीअं पाणी वहंदो, कीअं बनियूं भरबियूं? बाबा साईं, घाटी वाटर जी न बल्कि हिननि जी ज़हन जी थियणु घुरिजे। हो त हिननि जा ज़हन गंद सां भरिजी विया आहिनि। कनज़र पुट, ज़हन हिननि जा गंद सां भरियल आहिनि, उन्हनि जी सफ़ाई करणु ज़रूरी आहे, ज़रूरी। बाबा लगे तो टीजो थी वियो। कनज़र पुट, टीजो थी वियो, बाक़ी जुमाड़ा थींदा आहिनि, अलाए केतिरनि जा खटोला खजंदा, उहो पोइ ॾिठो वेंदो। बाबा साईं, जुमाड़ा थींदा, असली जुमाड़नि जे मथां जुमाड़ा थींदा, वॾियूं ख़ैरातियूं थींदियूं हिननि जूं। हाय हिकु देग शुक्रियाने जी मां बि लाहींदुमि लुड़ मुल्क जे मथां। बाबा देग के चङे मक़सद लाइ लायो सुठो अथव, बाक़ी न कीले न मकोड़नि ते देगियूं लाहींदो, चांवर ख़राब कंदो, चांवर पंहिंजा। चवे सच तो बाबा। कनज़र पुट, हल त हलियाल हारनि खे चओ त पंहिंजो वाटर सफ़ा कनि ऐं पाणी वहाइनि। जन मुंहिंजे पुट ते टिंडियूं चढ़ियूं त हिते घणनि जा जुमाड़ा थींदा ऐं खटोला बि। लोंगा दिलावर सां गॾु मीरा बि वई ऐं मूंखे इन ॻाल्हि जो वॾो अफ़सोस आहे। रेशम, मीरा त मर्दनि जी हुई, पर ज़िंदगी हुनखे बि साथ न ॾिनो। दिलावरी मीरा हिकु जिस्म हिकु जान जी हिक ॿिए सां प्यार कंदा। वाकई मीरा दिलावर खे तमामु घणो चाहींदी हुई ऐं हुन जे मथां जान कुर्बान करणु इहा बि थोरी ॻाल्हि हुई। रेशम, कॾहिं कॾहिं माण्हू अहिड़नि मामलनि में फासी थो पवे जो पंहिंजा पिरी प्यारा पंहिंजा घर वारा बि विसारे थो छॾे। असां भई पाण खे बि त ॾिसूं न, साॻियो ई मामिलो आहे। हलोंग, ससी ऐं राणीअ खे ॾिसो, हुननि बि सॼी ज़िंदगी ॾुख ॾिठा, हुननि खे कहिड़ा सुख मिलिया। राणी त शादी जे ॾींहुं ॾुखनि में हली वई
सस भी सदमो बर्दाश्त न करे सगी सत्ते में हली वई। हाँ रेशम, कॾहिं कॾहिं जिंदगी पहाड़ बणिजी वेंदी आहे। माण्हूअ जा खुलियल रस्ता बि बंदि थी वेंदा आहिनि, वॾा वॾा इम्तिहान अची वेंदा आहिनि। उन्हनि खे हौसले ऐं हिमत सां मुंहुं ॾियणो पवंदो। असां बि त मौत खे अखियुनि सां ॾिठो आहे। उन ॾींहुं जेकॾहिं सोढे वारा न अचनि हा त शायदि असां ॿई न हुजूं हा। लोगर मौत जी जिंदगी मालिक जे हथ में आहे ऐं मारण वारे खां बचण वारो वेझो आहे। हा रेशम, मालिक जे पारां शायदि असांजो अञा जीअण लिखियल आहे। ये मुसीबत वरी काथों अचे मज पई। मुझो तो घर खां निकरणो अज़ाब करे छड़ियो आहे न शख्स। नालो शरीफ कम बदमाशन वारा। थाने जे पोइते थी मोटा त चवंदो बुखां टिजी वई। तंहिंजे करे बसरा ॾे मुंहं बि फ़क़ीर फिरंदा था वतन। बाकी बसरा मूंखे त ॿुधाए ये तूं काथे गुम थी वई आहीं? बसरा जहिड़ी कचे तेड़ी फ़क़ीर मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। हाजी शरीफ हे भेॾो वॾो हाञू थियो आहे, अञा थो पुछे पियो त काथे गुम? हाँ हाँ बराबर 2 टे ॾींहं थिया इन जे लाइ त तोखां पुछा थो कयां त मुंहिंजे कम जो छा थियो। बसड़े अबा को अकुल खां कम वठ। हुननि जे घर में कर्ज़ियो लॻो पियो आहे, तोखे पंहिंजी लॻी पई आहे मुंहिंजे कम जो छा थियो, मुंहिंजे कम जो छा थियो। थींदो कम जॾहिं अलाह चाहियो। ज़ाहिर आहे पैसा ख़र्च कया अथमि, तोखे बि ॾिना अथमि, उल्को त थिए थो न। अबा शरीफ जे तोखे मूं ते एतबार नाहे त तूं पंहिंजा पैसा मोटाए वठ। न न माई बसरा तूं इहा गंढ न खोल। मुंहिंजो मक़सदु इहो कोन हो जेको तो सम्झो। तो जो मक़सद मां समझा थी पर छोकिरी रही पई आहे ओॾे पले जे घर। हाणे उते तॾे ते वञी मां खे ॿियूं ॻाल्हियूं कयां, इहा ठहे थी? पोइ मूंखे हो छॾे ॾींदा? न न भली आराम सां, का बि तकड़ मूंखे कान्हे का। त पोइ अबा ईअं दग वठी त न बीहंदो कर न। जेकॾहिं कंहिं ॾिसी वरितो त माई बसरा ऐं इहो हाजी शरीफ पाण में ॿधल आहिनि, पोइ त कमु कोन थींदो। तंहिंजे करे मां थोरो ठारो कर त मां पंहिंजे कम सां हुजां। हाणे वञो तरो। तूं बि माई बसरा सही। मां छा कयां, मां बि मजबूर आहियां, तकिड़ो कमु थिए, कम जी पारत थिए। हा हा अलाह खे पावत आहे। हाणे तूं हलो, जेको मां सां गॾु बीठल न ॾिसई। मुंहिंजे पलव में वरी धूड़ जा बुक ॿधल हा, पैसा ॾियां हिनखे। असां जिन खे ॾंगियो तिन पाणी न मंगियो, हलियो आहे पैसा वठण बसरा खां। बसरा कचे हुजे जा फ़क़ीर, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। कंडन जी आस से जहया